कांग, कबूतर ऐं गिदड़ जी कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सभु कामोद आहे। कहाणी मुकमल ज़रूरु ॾिसिजो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। त साईं, हलूं था पंहिंजी कहाणी तरफ़। कंहिं जंग में गिदड़, कांव, कबूतर ऐं हिकिड़ो चंडोल रहंदा हुआ। उन्हनि जी पाण में ॾाढी घाटी याराणी हूंदी हुई। सफ़ा हिक ॿिए जा पगमट यार हूंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं उहे चारई यार पाण में गॾिजी घुमण लाइ निकिता। जी पाण वटि अक्सर नौजवान संगत साथ वारा हिक ॿिए सां गॾिजी घुमण लाइ निकिरंदा आहिनि। सही निकिता त वाट ते मींहुं अची वरितनि। घणी बरसाति जे करे, घणे मींहुं सबबु चारई यार लाचार थी पिया। सो हेॾां होॾां ॾिसंदे ॾिसंदे हिकिड़ो उन्हनि खे कुॿो ॾिसण में आयो। सो चारई हुन मंझि घिड़ी वञी वेही रहिया। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ बरसाति जो सिलसिलो हलंदो रहियो। तव्हांजो कुझु कलाक गुज़री विया। शाम थी, राति थी, पर बरसाति बीहण जो नालो ई न वठे। गिदड़ खे बि अची बुख लॻी, पर करे बि सो छा करे। ॿाहिरि मींहुं करे निकिरी न पिए सघियो। सो सही नेठि दिलि में दोस्तनि सां दगा करण जो ख़्यालु पैदा थियसि। पर पंहिंजे प्यारनि यारनि खे खाए बि त कीअं खाए। ईअं बिना सबब जे खाइण बि चङो कोन थिए ॼा ताईं। सो गिदड़ जे पेट में अची बुख जा घोड़ा पिया। सो सोच वीचार करणु लॻो त कहिड़ो बहानो कजे जो संगत सां दगा करे खेनि खाइजे ऐं पेट भरिजे। नेठि वीचारे वीचारे पहिरें कांव खे चयईं त अड़े कांव, ख़बर ॾे, तूं नंढड़नि ॿारड़नि खां लोला छो थो फुरीं? सही साथियो प्यारा, कांव जी ती आदत हूंदी आहे दोस्तो। सो कांव छा चवे? चयईं, यार गिदड़, छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। असांजी त थी आहे आदत। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। हींअर मियोगी में इहे ॻाल्हियूं छो अची यादि कयूं अथई? पर गिदड़ खे त को बहानो खपंदो हो विढ़ण लाइ। सो चयईं त मूंखे को सबबु ॿुधा, न त तोखे खाई छॾींदोसांव। प्यारा साथियों, असां वटि बि ईअं ई थींदो आहे। संग साथ वारा किथे घुमण फिरण वेंदा आहिनि त पोइ कंहिं ॻाल्हियुनि जे करे या कंहिं पैसे ॾोखड़ जे करे या कंहिं होटल ते मानी जो चांहि जो बिल भरण जे सोरां हिक ॿिए सां कावड़जी उथी रवाना थींदा आहिनि। को बहाना ॻोल्हींदा आहिनि। सो कांव वीचारो लाजवाब थी वियो। चयईं त अदा गिदड़, मूं वटि को सबबु न आहे, बसि मुंहिंजी आदत हूंदी आहे ऐं पेट लाइ बसि पोइ पियो जोतूं हणंदो आहियां। को ॿारड़ो मिले, को लोड़ो मिले, बसि फुरे वठंदो आहियां। इन ॻाल्हि ते गिदड़ खे बसि बहानो खपंदो हो। सो कावड़ जो बहानो करे कांव खे हणी चंबो खाई छॾियईं। गिदड़ कांव खे हणी खाई खपाए छॾियो, ख़तमु करे छॾियईं। वरी कबूतर खे चयईं, कुझु देरि मस गुज़रियो, कलाक अधु गुज़रियो त कबूतर खे चयईं त अड़े कबूतर जा बचा, ख़बर ॾे, तूं भलारी मसीत में विठूं छो लाहींदो आहीं? कबूतर वीचारो बि लाजवाब थी पियो। वटसि को ख़ासि जवाबु न हो। जंहिं करे गिदड़ हिकदमि संदसि मुंडी मरुटे वर छॾी ऐं पोइ उनखे बि खाई खपाए ख़तमु करे पंहिंजो पेट भरियाईं। कुझु देरि गुज़री, अधु राति गुज़री वियो। अची सुबुह जो पहर थियो। अची सुबुह जो कुझु रोशनी थी। वरी चंडोल खां पुछियईं त अड़े चंडोल, ॾे ख़बर, तोखे हीअ पग कंहिं ॿधाई आहे? चंडोल चयो त अदा, इहा पग भाइरनि ॿधाई आहे। तंहिं ते गिदड़ चयसि त उन्हनि सभिनी खे हिते वठी आ ऐं हिते इन्हनि खे वठी ईंदे हाज़ुर कंदे त इन्हनि तोखे पग छो ॿधाई आहे? चंडोल चयो त अदा, हा हो, उन्हनि खे छो न वठी ईंदुसि। गिदड़ सोचियो त हिन खे छॾियां त भले पंहिंजे भाइरनि खे, संग साथ वारनि खे बि वठी अचे त उन्हनि खे बि ख़्यालु कयईं त उन्हनि खे बि वधीक, उन्हनि खे बि खाई ऐं जूड़ा कंदुसि, ठठो वेठो कंदुसि। चंडोल खे बि खाईंदुसि ऐं उनजी संगत खे बि खाईंदुसि ऐं उनजा भाइर जेके आहिनि उन्हनि खे बि खाईंदुसि जिन्हनि खे पग ॿधायो आहे। सो चंडोल खे साईं मोकल ॾिनई। सो चंडोल अञे सिजु उभरे जो, हाणे सिजु अची निकितो आहे कनी कॼाई। चंडोल कुॿे खां ॿाहिरि निकितो। हाणे बरसाति बि बंदि थी वई हुई ऐं आसमान तां काफ़ी ककर बि हटी चुका हुआ। सुबुह जो टाइम कुझु रोशनाई थी अची हाणे से सुबुह सवेर थियो
चंडोल जो परे निगाह कयो त ॾिठईं त के शिकारी कुता वठी पिया अचनि। शिकारी बि सुबुह साण के शिकार ते निकिता हुआ। ॾिठऊं त बरसाति में के जानवर के पखी के फाथा हूंदा, के ज़ख़्मी थिया हूंदा, के कीअं पर शिकार जे हिसाब सां बरसातियुनि में अक्सर माण्हू निकिरंदा आहिनि। सो शिकारी सो वॾे सो वधी शिकारी अचनि पिया कुता वठियो। सो चंडोल वधी वटि वियो ऐं खेनि चयईं, दोस्तो साम्हूं कब में हिकिड़ो गिदड़ वेठो आहे, उन कब में भलो तव्हांजो शिकार थींदो। पोइ शिकारनि चयसि, हली ॾेखार। चंडोल उन्हनि सां गॾिजी कुबे वटि आयो ऐं वधी गिदड़ खे चयईं त यार गिदड़ हाणे ॿाहिरि निकर, ॿाहिरि वठी आयो आहियां, ॿाहिरि हली ॾिस। गिदड़ ने कुबे मां ॿाहिरि छा अची ॾिसे, कंध कढियाईं त मार ही त ॾिंगा ॿाहिरि वठी आयो आहे। बसि पोइ त गिदड़ छा करे, गिदड़ वटि भॼण जो को वज न हो ऐं कुता मथसि घिड़ी आया ऐं उन कुबे में ई गिदड़ सां अहिड़ी जुठ कयऊं जहिड़ी गिदड़ पंहिंजे दोस्तनि सां कई हुई। पोइ त शिकारी कुतनि गिदड़ खे पटे सटे ख़तमु करे छॾियो ऐं चंडोल पंहिंजी जान बचाए उतां खां भॼी निकितो। त प्यारा साथियो, ही हुई अॼु जी कहाणी। उमेदु आहे हिन जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। कॾहिं पंहिंजी संगत सां, पंहिंजे दोस्तनि सां दगा न कजे, दुखो न कजे, चंद ख़सीस मुफ़ादनि जे करे या आरदी फ़ाइदनि जे करे कॾहिं पंहिंजी संगत सां, पंहिंजे हमदर्द साथियुनि सां दगा न कजे। साथियो, कहाणी तव्हांखे कीअं लॻी? उमेदु आहे कहाणी पसंदि आई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।